अदा हिक गाल चवाए पर अलाए तोखे वणे अलाए न इन सदोरीअ जो नसीब न इहो वारिस ई अथई। गाल मुझे वणण या न वणण जी नाहे, गाल आहे सदोरी जी। सदोरी खे वारिस मां नफ़रत आहे। सदोरीअ जे लाइ आसमान मां लही को मलाइक त कोन ईंदो। असांजे ॻोठ में भला कंहिंखे पसंदि ते मुड़ुस मिलियो आहे? सभिनी जी शादी माइटनि जी मर्ज़ीअ सां ई थी आहे। शादी थी वेंदसि त पाण ई सबुर अची वेंदसि। त पोइ तू ई बाबा खे चओ, मां इहो ज़ुल्म कोन कंदुसि। सॼी उमिरि न्याणीअ जी पिट केरु खणे? अदा मां तोखे कीअं समझायां? इहो ज़ुल्म न पर हक़ आहे, हक़। त पोइ तू ई बाबा वञी इहो हक़ अदा करे। महिरबानी करे मूंखे इन मामले खां परे रखो। अदा बाबा हाणे पोढ़ो थी वियो आहे। इहो हक़ त तोखे हाणे पाण ई अदा करणो पवंदो। भेण शमा, ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। जेकर तूं ज़िद करी थी त पोइ मां ई वञी मामे तगे सां ॻाल्हायां। हा अदा, मामा तगियो बि हाणे इनकार कोन कंदो। ॻाल्हि खे समझी वियो आहे त हिन चरे वारिस खे केरु संग ॾींदो? असां ई ॾींदासीं न सदोरी। ठीकु आहे, मां को मौक़ियो महल ॾिसी वञी मामे सां ॻाल्हि चोरींदुसि। पोइ जेका रब जी रज़ा। छॾाए जान इन निदोरीअ मां। सॼे राज में असांखे कंध खणी हलण जहिड़ो न छॾियो अथई। उहो त ठीकु आहे, हाणे मानी बि ॾींदी या ॻाल्हियुनि में रुगो शाम करे छॾींदी। मानी खोड़ पंहिंजे भाउ लाइ हाणे ई खणी थी अचां मानी। वञ मानी खणी आ, बुख बि ॾाढी लॻी आहे। बाबा अवे चेक त पास कोन थियो। छो? अलाए बैंक वारो चए पियो त पैसे जे खाते में पैसा ई कोन आहिनि। पैसा कीअं न हूंदा बैंक में? मैनेजर जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? हेलो, आप सलार खान तो ॻाल्हायां। अवां मुंहिंजो चेक वापसि करे छॾियो। पुछी सघां थो त छो? ईअं कीअं थो थी सघे? 5-7 लख तव्हांजा अकाउंट में हूंदा। छा सिर्फ़ 10,000? ओके ठीकु आहे। रेस जी बादशाही जो ख़ैर खपे बि ख़ैर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।